बी अहम ख़बर असां शेयर कंदासीं। पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे जनरल बॉडी जे सालियानी गॾिजाणी थी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त पीपीए जी गॾिजाणी में साल 2022 ऐं 23 लाइ सालियानी चूंड थी आहे। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। डॉन न्यूज़ जो शकील मसूद हुसैन चेयरमैन ऐं जियो टीवी जो मीर इब्राहिम अल रहमान सीनियर वाइस चेयरमैन चूंडिजी वियो आहे। आज टीवी जो अहमद ज़ुबैरी पीबीए जो वाइस चेयरमैन ऐं दुनिया टीवी जो मियां आमिर महमूद सेक्रेटरी जनरल चूंडिजी वियो आहे। जॾहिं त केटीएन जो मोहम्मद अतर काज़ी पीबीए जो ज्वाइंट सेक्रेटरी चूंडिजी वियो आहे। मेहरान टीवी जो गुलाम नबी मोराई पीबीए जो फाइनेंस सेक्रेटरी चूंडिजी वियो आहे। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। पीबीए जे सालियानी गॾिजाणी दौरान जनरल बॉडी बोर्ड में 3 नवां डायरेक्टर शामिल आहिनि। सिटी 42 जो मोहसिन रज़ा नकवी मेहरान टीवी जो गुलाम नबी मोराई डायरेक्टर्स में शामिल आहिनि। इजलास दौरान रेडियो मेंबर्स में 5 नवां डायरेक्टर्स चूंडिया विया आहिनि। अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया।